मरहबा या मुस्तफ़ा जो सदाऊं पूरी दुनिया जियां पनवाकिल में भी अज गूंजी रहियूं आहिनि। पनवाकिल जी तारीख़ी रैली में हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं। हिन रैली में कचे पके जे इलाइक़नि जा नंढा वॾा जुलूस हिन रैली में शरीक थिया आहिनि। हिन वक़्तु असीं मेन चौक पनवाकिल जे शहर मेन चौक ते मौजूदु आहियूं जिते उलमा इकराम खिताब कर रहे हैं। अचो तव्हां खे उन सां ॻाल्हि ॿोल करायूं। सुभान अल्लाह उठी आलम ते बरसात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी आलम ते बरसात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो तुझी आमद ही लायो वा तुझे चलवन जोड़ो बनायो वा तुझी आमद ही रंगो लायो वा तुझे चलवन जोड़ो बनायो वा तुझी आमद ही रंगो लायो वा तुझे चलवन जोड़ो बनायो बात सजना सुभान अल्लाह सुभान अल्लाह हरहू रखे भाई बात सजना सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी आलम ते बरसात सजना सुभान अल्लाह सुभान अल्लाह जहरात आए सा रात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो आए उर्स शरीफ में ईदो थो ॾाढा दर्शन थिया खुश दीदो थियो आए उर्स शरीफ में ईदो थियो ॾाढा दर्शन थिया खुश दीदो थियो वो आए उर्स शरीफ में ईदो थियो ॾाढा दर्शन थिया खुश दीदो थियो दिल हासिल कई दर जात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी आलम ते बरसात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जहरात आए सा रात सजणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो तू मोहम्मद आपे मिसाल सजणा जैमे भी मुहब्बी मुअद्दाल सजणा तू मोहम्मद आपे टेप बंद कयो मुझा दोस्तों हर आलम सगोरो 5 मिनट टाइम हाँ 5 मिनट मौलविन जो खुतबो ही पूरो न थींदो आहे नी लेकिन अल्हम्दुलिल्लाह टाइम जी पाबंदी कयूं था असां जा आलम सगोरा हिन स्टेज तो तव्हां खे खिताब फरमाईंदा जन जो वारे वारे सां अल्लाह जे मानन खे चवे त कैपियूं बंद कयो ये मज़ो न ईंदो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन हम दरूदों की आती रहेगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा खुदा अहले सुन्नतार आयो दिलन के बेकरार ईद कई हज़रात मोहतरम हर आलम सगोरे के मौजू मिलेला वो पंहिंजे मौक़ुम लिबादिन अन तहबता अहमालुकुम वअंतुम ला तशउरून अल्लाह सही फरमायो मां तव्हां जा सॼा अमल चट करे छॾींदुसि तव्हां खे ख़बर ई न पवंदी केॾो महबूब
करीम मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जंहिंजी इबादतन ते फरिश्ता नाज़ कंदानी अहिड़ी इबादत बि चक थी वञे थोड़ी बेअदबी करण सां। याद रखो अदब इब्तिदा है ईमान जी, अदब आहे तो ईमान मुकम्मल आ। अगर अदब ना है भलजा 100 हज करे, ज़कात दे, कुर्बानी करे, तिलावत करे, नमाज पढ़े, अल्लाह तबारक व तआला के इन्हनि जी इबादत जी का भी परवाह ना है। इबादत भी हुजे उन सां गॾोगॾु मदीने वारे साईं जो अदब भी हुजे तो इबादत में बरकत ही बरकत आ। इबादत तो नूर नाला नूर आ। ॾिसो हज़रत उमर फारूक जी बारगाह में हिकिड़ो काफ़िर ऐं हिकिड़ो मुनाफ़िक अचे थो। सिर्फ़ एतिरो चयईं मुनाफ़िक चयो मूंखे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो क़बूल न आहे। हज़रत उमर हाकिम ऐं महबूब उहे मोमिन आहे ई न जेके तुंहिंजे फ़ैसिले खे मञनि नथा। नबी सल्लल्लाहु अज़ां जो मुमताज़ क़ादरी बि जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताख खे मावर आहे अदालत इन जे करे क़त्ल कयो। मदीने वारे साईं जी ॾिसो वारे साईं ऐलान कयो ला तशरीबा पंहिंजे भाउ खे बख़्शियो हुयो। अहिड़ी तरह मदीने वारे साईं ऐलान कयो मक्के नबी जो गुस्ताख वाजिब ते खिड़की मां करना है लेकिन इलाके काबा में लिखो इलाके काबा सा चिबड़ो दी आया मदीने वाले साईं की बारगाह में पहुंचा सोना तो जो गुस्ताख इलाके काबा में लिखेगा मदीने वाले साईं फरमायो मुझे गुस्ताख अगर इलाके काबा में लिखेगा ओ बोलो उन्हें कोटे में कत्ल करो। आशिकाने रसूल तलबनासा कादिर तहरीक के तरफानी जमात इस्लाम के तरफा अजीम शान की दुकास उम्मीद है सरकार की खुशी या रसूल अल्लाह जा नारा हणंदे पंहिंजे सरकार सां मोहब्बत इंसान खुशी होता इंशाअल्लाह ये हर शहर हर कोने में मनाए वञे सरकार की मिलाद मल्हाए सुन्नत सहाबा है सुन्नत अल्लाह है सुन्नत औलिया है। हर मुसलमान जो मता अल्लाह पाकिस्तान की सरजमीन के शाद रखे आबाद रखे अफवाज पाकिस्तान के बेकामयाब फरमाए असल मुल्क पाकिस्तान में अल्लाह ताला सरकार की आमद खुशो अमन में अता फरमाए अल्लाह ताला दरगाह कादरी दरगाह असो कादरी जेके कादरी तारीख़ जा सुबह सिद्धा अल्लाह जी पाक केड़ो हुस्न अता फरमायो केड़ो हसीन बनायो केड़ो जमील बनायो मुझे मुक़द्दस अली अलैहिस्सलाम जे हुस्न जे मुताबिक तहाजी खिदमत अंदर में आ गया तो हिकड़ो सहाबिया मुझे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुस्तफा की आमद मुंह मुबारक दे जितना मदीने वाले साईं का जी एहसान है अच्छी चिंता है दौलत है सहाबी मुस्तफा जे सदके मुझे ताज क़यामत के ये सारा नस्ल में बाबू वजमीला मनाइंदा इंशाअल्लाह ताला कायनात सरदार खुशी सनाई अर्ज के या रसूल अल्लाह अल्हम्दुलिल्लाह बाबू वजे आमद जो दिहाड़ो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसा ये बस बाबू वजमीला जो सरदार के आया ना जुल्मत खत्म दुनिया में अमन खुशी मोहब्बत आई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद से कुफर का कलमा कटी हुआ
महबूब हटे सत दुनिया रसूल ये मिलाद में महबूब जे असांजो दीन इस्लाम जो रसूल पंहिंजो महबूब सोच चैनल वारा सुनी सोच खणी आया हो असल में असां ही जेको ईद मिलादुन्नबी जी ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं इन जो मक़सदु ही आहे त अल्लाह ताला क़ुरान में फरमायो कुंतुम अला शफ़ा हुफ़रतिन मिनन नार ऐं इंसानो तव्हां त जहन्नम जे किनारे ते पहुतल हुयो पर इन हबीब जे अचण जे सदके में अल्लाह ताला तव्हां जहन्नम जे किनारे खां हटाए करे पोते करे जन्नत जो रस्तो अता फरमाए छॾियो आहे। अहिड़ो महबूब जंहिंजे करे अल्लाह ताला असां सां सभु भलायूं कयूं आहिनि जंहिंजे करे अल्लाह तबारक व ताला असां सां तमामु घणियूं महिरबानियूं फरमानियूं आहिनि जो असांखे हर तरह जी बुराई खां कढी करे असांखे भलाई जो रस्तो ॾेखारियो आहे। उन महबूब जे आका जे अचण जी ख़ुशी में अल्हम्दुलिल्लाह असां ही पंहिंजे घरनि खां रस्तनि ते निकिरी करे ऐलान करे रहिया आहियूं त अहिड़ो महबूब असांखे अल्लाह ताला अता फरमायो आहे जो दुनिया आख़िरत जी कामयाबी असांजे लाइ यकीनी ज़रियो बणिजी चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह इन ख़ुशी में असां निकिरी करे रस्तनि ते पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे गैर मुस्लिम खे पैगाम पहुचाईंदा आहियूं त जीअं असां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे आका खां ख़ुशि आहियूं जीअं असां पंहिंजे महबूब खां पंहिंजे नबी ऐं रसूल खां ख़ुशि आहियूं तव्हां बि अचो असां सां गॾिजी करे हुज़ूर जे इन गिरोह में शामिल थी वञो। असांजो ही मल्हाइणु मक़सदु इहो आहे जेको असां खां सवाल कयो वेंदो ख़बर में उन जो जवाबु ॾींदासूं। कहिड़ो सवाल थींदो त हबूब रसूल जे मुतलिक़ छा चवंदा हुयो चवंदासीं त रोडनि रस्तनि ते निकिरी करे असां नारा हणंदासीं इन महबूब जे करे ई मरी ते पहुता आहियूं असां। माशाअल्लाह असांखे जो की रैली ॾेखारीसीं जेका पनवाकिल में तारीख़ी रैली हर साल जी इन साल में कढी वई हुई उन मौक़े ते असांखे इजाज़त ॾींदा कैमरामैन मुनर सां गॾु अयाज़ अब्बासी सोच टीवी पनवाकिल। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।